दिल जो सूर एक आम मसइलो आहे जेको हर उमिरि जे माण्हुनि में तकलीफ़ जो सबबु बणिजंदो आहे। ही मुख़्तलिफ़ सबबनि जे करे बि थी सघे थो, जीअं धकु लॻणु, दॿाअ जो शिकार थियणु, उज़वनि में छिक थियणु। करंगे जी हॾी नाज़ुक तरीक़े सां सॼे जिस्म खे दिमाग़ सां जोड़ींदी आहे। करंगे जी हॾी जिस्म जी समूरी चुरपुर खे बि कंट्रोल कंदी आहे। ही इंसानी जिस्म जो नाज़ुक हिस्सो आहे। चेल्ह जो सूर ख़तमु करण लाइ कुझु तरीक़ा आहिनि जेके अव्हां खे आराम ॾेई सघनि था। चेल्ह जो सूर ख़तमु करण लाइ हिकु मशहूरु ऐं फ़ाइदेमंद तरीक़ो जापानी मालिश जो इलाज आहे, जंहिंमें आङुरियुनि जो इस्तेमाल कंदे मसाज करण ऐं पुठीअ ते दॿाअ वारियुनि जायुनि ते ज़ोर ॾिजे थो। मसाज थेरापी सां फौरी आराम मिलंदो आहे, जंहिंसां तकलीफ़ में वरतल माण्हूअ खे आराम मिले थो। ऑस्टियोपैथी हिकु अहिड़ी टेक्निक आहे जेका कंहिं शख़्स जे उज़वनि ऐं हॾनि खे मज़बूत करण लाइ इस्तेमाल थींदी आहे। हिन में कंहिं दवा जी ज़रूरत नाहे हूंदी। ही थेरापी जिस्म में रत जी रवानी ऐं एसाबी निज़ाम खे एक्टिव कंदी आहे। हिन थेरापी में हॾनि ऐं जिस्म खे मज़बूत करणु शामिल हूंदो आहे त जीअं दॿाअ ऐं जिस्म जे वज़न खे संभालण लाइ सलाहियत वधी सघे। चेल्ह जो सूर ख़तमु करण जो हिकु जदीद तरीक़ो इहो बि आहे त इलेक्ट्रिक राड जी मदद सां कंहिं शख़्स खे खल सां छुही जिस्म में नंढड़ो करंट ॾिनो वेंदो आहे। थोरो करंट जिस्म खे एक्टिव कंदो आहे ऐं उन खे एंडोर्फिन पैदा करण ते मजबूर कंदो आहे ऐं सूर खे दिमाग़ ताईं वञण खां बि रोकींदो आहे। कुझु माण्हुनि ते इन जो असरु नाहे थींदो, पर कुझु माण्हुनि में इहा टेक्निक वॾो फ़ाइदेमंद साबित थींदी आहे। चेल्ह जो सूर ख़तमु करण लाइ सोज ऐं तकलीफ़ खां बचण लाइ चेल्ह ते बर्फ़ जा टुकड़ा लॻाए सघिजनि था। 3 ॾींहंनि ताईं हर 3 कलाकनि बाद बर्फ़ जी सेकाई करे सघिजे थी। आइस पैक जे अमल बाद 3 ॾींहंनि ताईं पुठीअ ते गरम सेकाई करणी आहे। इहो अमल सोज जे ख़तमु थियण बाद करणो आहे। गरम पाणीअ जा थेला या गरम पाणीअ में ॿोड़ियल कपिड़े जा टुकड़ा मुतासिर जाइ ते सेकण लाइ इस्तेमाल करे सघिजनि था। इन खां सवाइ चेल्ह जे सूर लाइ डॉक्टरनि जूं तजवीज़ कयल दवाऊं बि इस्तेमाल करे सघिजनि थियूं।